नाज़िन पोरियत जे आलमी दिहाड़े जे हवाले सां नवाब वली मोहम्मद जा पोरियत वधीक उजरत न मिलण सबबि अॼु बि मायूसी जे भर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था यूसुफ जी ही रिपोर्ट। एक तरफ कोरोना, बे तरफ महंगाई, टे तरफ ही मजदूर। आज मजदूरन जो आलमी ॾींहुं आहे। मजदूरन खे दिहाड़ी घटि थी मिले, जंहिंजे करे ही मजदूर मस पंहिंजो पेट पालीनि था। मजबूर हूंदा आहिनि। अचो नाज़रीन ते मजदूरनि सां वञी ॻाल्हि करायूं था। मिलियो असां सॼो ॾींहुं मजदूर वीचारा हिते 400-500 दिहाड़ी में कुझु हासिल कोन थो थिए। मिड़ी उन ॻाल्हि खे पिया क्योंकि ॾाढी मजबूरी आहे। छा कयूं, महंगाई आहे, अटो महंगाई ॾाढो आहे। 400-500 हींअर हिन दौर में छा थो मिले। बीमारियूं बणियूं, हर मुसीबत, ग़रीब माण्हू पेट जो करे, बीमारियूं बणियूं करे, हर मुसीबत, हर ॻाल्हि आहे। हाणे मजदूरी 300-400 बस छेके 500 को थोड़ी दिहाड़ी निकिरे। महंगाई ॾाढी आहे। न न किथे तो हले। मुड़ी कुछ हुतां माण्हू पटसर करे, कुछ धड़न ते, कुछ माण्हू बस मजदूरी ॾंढा ॿार बस तगारियूं खणी लाह निकिरी आहिनि मासूमनि जा। छा पियो करी जी? जी हाँ, मां पढ़ां थो 7 में। छा पियो करी? मजदूरी पियो करी? जी हाँ। घणी दिहाड़ी आहे पुट जी? 250 रुपया। 250। जी हाँ। गुज़र हली थो वञे? न बस कुछ ॾांगा के जितां पाण वरी कमाए बस पेट जो गुज़र कंदा आहियूं। छा थो करी? तगारी पियो खणा। अच्छा, घणी मजदूरी मिलंदी आहे? 250। 250 मिलंदी आहे। कैमरामैन यासर सां गॾु यूसुफ मेहरान टीवी न्यूज़।